इहा चवणी मशहूर आहे त ज़िंदगीअ जो फीथो हलंदो रहे। जदीद दौर में इहो फीथो सफ़री सहूलतुनि जे हवाले सां माण्हुनि जी ज़िंदगीअ जो हिसो बणिजी वियो आहे। सिंध में फेबरवरीअ में कोरोना वायरस शुरू थियण खां पोइ सूबे जे मुख़्तलिफ़ शोबनि जी मुआशी सूरत हाल ते इंतहाई नाकारी असर पिया आहिनि। उन्हनि शोबनि में ट्रांसपोर्ट जे शोबे खे अरबें रुपयनि जो नुक़सान थी चुको आहे, छो त ट्रांसपोर्ट हर शोबे सां लाॻापियल आहे। सिंध में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ट्रांसपोर्ट्स हलंदड़ आहिनि। माण्हुनि जी सवारियुनि लाइ कतब ईंदड़ ट्रांसपोर्ट लाइ बसूं, वेगनूं, कोचिज़, मिनी कोचिज़, डाटसनूं, सुज़ुकियूं, चिंगची ऐं मुख़्तलिफ़ रिक्शाऊं, मोटरसाइकिलूं बि हलंदड़ आहिनि ऐं किथे वरी ट्रैक्टर ट्रॉलियुनि वसीले में माण्हू इहे सफ़री सहूलतूं कंदा आहिनि। सिंध जी ट्रांसपोर्ट वारे खाते तोड़े ट्रांसपोर्टरनि वटां हथ कयल मालूमात मूजिबि सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट लाइ 10 लख जे लॻभॻि ज़िक्र कयल सवारियूं हलंदड़ आहिनि ऐं उन्हनि सां 30 लख खां 50 लख जे लॻभॻि माण्हुनि जो सिधी तरह या अणसिधी तरह रोज़गार लाॻापियल आहे। हथ कयल ॼाण मूजिबि इहे सवारियूं घटि में घटि 300 खां 45,000 रुपयनि ताईं फी गाॾी रोज़ जे बुनियाद ते कमाइनि थियूं। कोचिज़ ऐं बसूं मुफ़ासिले जे हिसाब सां रोज़ घटि में घटि 5,000 खां 50,000, वेगनूं 3,000 खां 30,000 ताईं, डाटसनूं 2,000 खां 20,000 ताईं, रिक्शा 500 खां 2,000 ताईं ऐं मोटरसाइकिलूं 300 खां 1,000 रुपयनि ताईं ॾियाड़ी कमाइनि थियूं ऐं इहा कमाई मालिक खां मुलाज़िमनि ताईं ॾियाड़ी जे हिसाब तौरु पघार तौरु विरहाइजिजे थी। लॉकडाउन शुरू थियण ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जे मुकमल तौर बंद थियण खां ट्रांसपोर्टरनि मूजिबि खेनि मजमूई तौर अरबें रुपयनि जो नुक़सान थी चुको आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट खां सवाइ सिंध में गुड्स वारी ट्रांसपोर्ट खे बि नुक़सान पहुतल आहे, जो सामान जी रसद न हुअण बराबरि आहे, छो त मार्केटूं बि मुकमल बंदि आहिनि। रुगो सखर बस टर्मिनल वटां मिलियल ॼाण मूजिबि सखर मां कराची, कंदकोट, कंबर शहदाद कोट, लाड़काणे, दादू, हैदराबाद, नवाबशाह, ठरी मीरवा, घोटकी वाया रहीमयार खान ताईं वारे रूट ते 750 वेगनूं हलनि थियूं ऐं 200 खां 300 ताईं बसूं ऐं कोचूं हलनि थियूं। मिलियल ॼाण मूजिबि फी वेगन 5,000 खां 15,000 ताईं ख़र्च कढी ॾियाड़ी बचाए थी ऐं एतिरो ई उन फी वेगन ते ख़र्च थिए थो जेको तेल, मैकेनिक, टायर पंक्चर ऐं ॿियनि किरत वारनि खे मिले थो। अहिड़ी रीति बसुनि ऐं ॿियनि पब्लिक सवारियुनि जी बचत ऐं ख़र्चा आहिनि। सिंध जा हज़ारे बस ऐं वेगनुनि जा अॾा ऐं टर्मिनल वीरान थियल आहिनि। ट्रांसपोर्टरनि गाॾियुनि खे घरनि वटि या किरायनि जी जायुनि ते बीहारे छॾियो आहे ऐं उन्हनि जूं गाॾियूं ख़राब थी रहियूं आहिनि। इन सिलसिले में सिंध वेगन ओनर्स एसोसिएशन जे हिकु अॻवान वहीद खोसे टाइम न्यूज़ खे ॿुधाईंदे चयो त सॼी सिंध में लाड़काणो, कराची, हैदराबाद हिन बीमारी न वबा जे करे सभु माण्हू मुतासिर थिया आहिनि जेके ट्रांसपोर्ट सां रिलेटेड आहिनि। इहे माण्हू तक़रीबन लखनि जे बराबरि असां सम्झूं था त माण्हू जेके हिन वक़्तु बेरोज़गार आहिनि। गाॾी बीठियूं आहिनि, टायर ख़तमु थी वियो, बैटरी ख़तमु थी वई, ईअं सम्झो त जीअं निकिरंदियूं लखे रुपया लॻंदा गाॾियुनि जे कढण सां बि लखे रुपया लॻी वेंदा त टायर ख़तमु थी वेंदो, उस में सड़ी गाॾी जेको आहे वायरिंग ख़तमु थी वेंदी या बैटरी ख़तमु थी वेंदी, वॾो नुक़सानु आहे ट्रांसपोर्टरनि खे सम्झो। पब्लिक ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जे बंदि हुअण सां ॿिया मुख्य शोबा बि शदीद मुतासिर थिया आहिनि। हर तरह जी गाॾियुनि जे बंदि हुजण सबबि मैकेनिक ऐं ऑटोज़ वारे शोबे सां लाॻापियल 25 लख जे लॻभॻि माण्हू मुआशी तौरु मुतासिर थिया आहिनि। नंढियूं वॾियूं गाॾियूं मरमत कंदड़, रंग कंदड़, सर्विस कंदड़, आयल मटाईंदड़, मर्कज़नि में कमु कंदड़ माण्हू बेरोज़गार थी घर में वेठल आहिनि, जॾहिं त पंक्चर वारा या पेट्रोल पंप ते कमु कंदड़ ॾियाड़ीदार बि मुतासिर आहिनि। साॻी तरह पेट्रोल पंपनि ते मुख़्तसर वक़्त लाइ जेको खुले थो उते पेट्रोल ऐं CNG तोड़े डीज़ल भराईंदड़ गाॾियूं न हुअण बराबरि आहिनि। वधि में वधि सेल रुगो मोटरसाइकिलनि वारनि खे थी रही आहे। जिते अॻु पेट्रोल पंप ते फी शिफ्ट में 20 माण्हू कमु कंदा हुआ, उते हाणे 5 माण्हू हिकिड़ी शिफ्ट लाइ कमु कनि था। पेट्रोल पंपनि जी ऐं CNG स्टेशननि जी आमदनी आम रिवाजी थींदड़ ख़र्चनि खां बि घटिजी वई आहे। ॿियनि नंढनि कारोबारनि में जेके पब्लिक ट्रांसपोर्ट सां लाॻापियल आहिनि, उन्हनि में रेडिन वारा, पंक्चर वारा, डेंटर, पेंटर, डेकोरेशन सां लाॻापियल कारोबार कंदड़ बि ठिप बंदि हुजण करे घर वेठल आहिनि। इन सिलसिले में ट्रांसपोर्ट
ट्रांसपोर्ट सां लाॻापियल माण्हुनि जो चवणु आहे त सॼी सिंध में रुगो रजिस्टर्ड हज़ारे मैकेनिक आहिनि ऐं हर मैकेनिक सां 3 खां 5 माण्हू गॾु हूंदो आहे। अहिड़ी रीति मैकेनिकनि जा ई माण्हू 5 लखनि जे लॻभॻि आहिनि ऐं मजमूई तौर ते 20 खां 25 लख मैकेनिक या उन सां लाॻापियल जेको किर्त आहे या कारोबार आहे उन सां माण्हू लाॻापियल आहिनि जेके पिणु रोज़गार जे करे परेशान आहिनि। जेकॾहिं ट्रांसपोर्टरनि ऐं मैकेनिक्स जा मसइला हल न थिया इन सिलसिले में ट्रांसपोर्ट अॻुवाण जो चवणु आहे त वधीक हलियो त मजबूर थी रोडनि ते निकिरंदासीं, रोड बंदि कंदासीं, गाॾियूं काई अची जेको आहे वज़ीर आला हाउस ते वञी बीहाईंदासीं, उन्हनि खे ॾेईंदासीं गाॾियूं हर शइ, बसि ॿियो छा कंदासीं। गवर्नमेंट SOPs जेका असांखे चयो असां उहा करण लाइ तयारु आहियूं। असां हूअं 5 माण्हू विहाईंदा आहियूं गाॾी में, 4 विहाईंदासीं, खुलासा करे विहाईंदासीं जीअं वबा बि न फैले, इनशाला गाॾी बि हलंदी रहे। सिंध में हलंदड़ ट्रांसपोर्ट बंदि हुअण करे रोडनि जी भिक में हलंदड़ होटल बि तमामु घणा नुक़सान में विया आहिनि। जिते होटल मालिकनि खे नुक़सान थियो आहे उते होटलनि ते कमु कंदड़ हज़ारे मुलाज़िम बि बेरोज़गार थी विया आहिनि, जिन में बेरा, बुर्ची, सफ़ाई वारो अमलो, सब्जियूं, अटो, गोश्त पहुचाईंदड़नि समेत मुख़्तलिफ़ कमु कंदड़ पोहरेत बेरोज़गार थिया आहिनि। हेठियों अमलो जिते दिहाड़ी या घटि पघार ते कमु कंदड़ हो उते खेनि टिप या इनाम वसीले कुझु पैसा बि मिलंदा हुआ, उहो सभु कुझु बंदि हुजण करे संदन घरनि में परेशानी आहे। इन करे सरकार खे इन अहम शोबे सां लाॻापियल लखे माण्हुनि जे रोज़गार लाइ कुझु करणु घुर्जे या तुर्त इन्हनि लाइ पैकेज ॾियणु घुर्जे जीअं इन्हनि जे घर जी चुल्ह ॿरी सघे। कैमरामैन सजाद संजराणी सां गॾु मुमताज़ बुखारी, टाइम न्यूज़, सखर।